नाज़रीन, कराची में PDM पारां सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। जिना बाग में मुनक़द जलसे में वॾे अंग में कारकुन ऐं अॻुवान शरीक आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गाज़ी झंडे। जी गाज़ी जी बिल्कुल PDM जे जलसे जो तैयारियों मुकम्मल आहिनि। JUI सां ताल्लुक़ रखंदड़ कारकुन सिंध जी कुंड करछ मां कराची अॼु सुबुह खां वठी पहुतल आहिनि। वॾे अंग में कारकुन जलसेगाह खां ॿाहिरि आहिनि। अंदरि तमामु वॾो अंग आहे कारकुननि जो, जेको सुबुह खां वठी जलसेगाह में मौजूदु आहे। थोरे जो जलसेगाह अंदरि उस आहे, गर्मी महसूसु थिए पई, पर कारकुन पुरजोश आहिनि। हिते ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। जेके कारकुन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आया आहिनि। साईं, तव्हां किथां आया आहियो? साईं तालका लखी ज़िला शिकारपुर। छा चवंदो, छा मुतालबो आहे, छा सोचे कराची आया हो तव्हां? असां इहो सोचिया आहियूं त हिन में ज़ालिम में जान छुटे न्याज़ीअ में। असांजो मुतालबो इहो आहे। महांगाई ॻाटे टोड़ लॻी पई आहे। असां सिंध जे हुकूक जे लाइ ऐं पाकिस्तान में जेका वधंदी वञे पई बदअमनी ऐं महांगाई, उन जे ख़िलाफ़ु निकितल आहियूं पंहिंजे क़ाइदीन जे हुकुम ते। ऐं जेके माण्हू इहे तासुर ॾियनि पिया त PDM जो जेको अवामी मफ़ादनि जे लाइ हिकु इतिहाद ठहियो, उहो ख़तमु थियो आहे। अॼु इंशाअल्लाह उहो हीउ जलसो जनाबाग वारो शाम ताईं अवां पाण इन शइ खे नोटिस कंदो। इंशाअल्लाह ॾिसंदो त हीउ जलसो रिकॉर्ड टोड़ींदो ॿियनि जलसनि जा। असांजो अचण जो मक़सदु इहो आहे, जेको नाअहल वज़ीर आज़म जंहिं तब्दीली जो चूरन ॾेई करे जंहिं मुल्की मईशत तबाह कयो, मुल्की मईशत जो जेको हिन ॿेड़ो ॿोड़ियो आहे, असीं उन ख़िलाफ़ु आया आहियूं। ऐं ॿियो हीउ जेको मुराद शाह सिंध जो, जंहिं किरोना जो बहानो बणाए करे असांजे मासूम बचड़नि जो मुस्तक़बिल तबाह कयो आहे। त स्कूलनि खे त ताला अॻु बि लॻल हुया, पर जेके चंद स्कूल हली रहिया हुआ उनखे बि हिन किरोना जो बहानो बणाए करे ताला हणी छॾिया आहिनि। असांखे ताला न खपनि, असांखे तालीम खपे। जी, कहाँ से आए हैं आप बुजुर्गों? पंजाब से सादकाबाद से क्या सोच के आए हैं और क्या उम्मीद है इस आज के जलसे से? आए हैं। ये PDM का जलसा है। हज़रत मौलाना फजलुर रहमान की दीदार भी करेंगे। जो महंगाई और यानी आई हुई है, जो गरीबों पर जुल्म हो रहा है, उसके हक़ के लिए आए हुए हैं। इमरान खान जुल्म करे छॾियो आहे, ग़रीबनि जो जीवन हराम करे छॾियो आहे, महांग वॾो थी वियो आहे। असां चाहियूं था त जेको आहे त सस्तो मुल्क थिए, ग़रीब खाइण जे लाइ परेशान थिया आहिनि। जो 500 रुपया कमाइण वारा वो काॾो खाईंदा। जी बिल्कुल, तव्हां ॾिठो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां हिते ख़ासि तौर ते जमियत उलमा इस्लाम जा कारकुन पहुचनि पिया। आम तौर ते मुस्लिम लीग नून ऐं PDM में शामिल जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि जा कारकुन बि हाणे हिते जलसेगाह में पहुचणु शुरू थी विया आहिनि। पर छाकाणि त अॼोके जलसे जी जेका मेज़बानी आहे PDM जे हिन पिंडाल जी, उहा JUI जी आहे। इन करे JUI जा कारकुन राति खां वठी हिते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां काफ़िलनि जी सूरत में पहुतल आहिनि। जन जी आमद जो जेको सिलसिलो आहे उहो हींअर बि जारी आहे।